कंहिंखे बि सिंध जे हिसे जो पाणी खणण न ॾींदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ऐलान। संदसि चवणु आहे त पाकिस्तान जंग नथो चाहे पर सिंधु ते हमिलो कयो वियो त उन सां विढ़ंदा। गुजरात जे कासाई सिंधु ते हमिलो कयो आहे। पाणी बंदि थियो त सिंधु में हुननि जो रतु वहंदो। कैनालनि मंसूबो CCI मां मंज़ूर करायो। सभिनी गॾिजी सिंधु दरिया बचायो। इहा ई सियासत आहे। हाणे इत्फाक़ खां सवाइ सिंधु दरिया ते को बि नओं कैनाल न ठहंदो। सिंधु खे बचाइण वारी तहरीक में साथ ॾियण ते सिविल सोसाइटी वकीलनि जा थोरा वञनि था। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त तकरारी कैनालनि जो मंसूबो रद्द थियणु सिंध जे अवाम जी सोभ आहे। सिंध जे पाणी ते को बि धाड़ो नथो हणी सघे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में तकरारी कैनालनि जो फ़ैसिलो वापसि करायो वियो आहे। कैनालनि जी मंज़ूरी ऐं इरसास सर्टिफिकेट जी ज़िम्मेवार निगरान हुकूमत आहे। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां कैनालनि जी मंज़ूरी ॾियण जी वावेला जो मुंहुं टो जवाबु ॾिनो वियो आहे। CCI जे फ़ैसिले तहत सूबनि जी मर्ज़ी खां सवाइ को बि कैनाल न ठहंदो। पाणी वारी अगराई कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। भारत कंहिं बि क़िस्म जी अगराई कई त मुंहुं टोड़ जवाबु ॾिनो वेंदो। भारत सिंतास मुआहिदे खे अकेले सिर ख़तमु नथो करे सघे। पाकिस्तानी क़ौम पाक फ़ौज सां गॾु ऐं मुतहिद आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त भारत जी कंहिं बि फ़ौजी मुहिम जोई जो फौरी ऐं भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। कंहिंखे बि ग़लतफ़हमी में न रहणु घुरिजे। हथियारबंद फ़ौज पंहिंजे मुल्क जे दिफ़ा लाइ मुकमल तौर तयारु आहे। पाकिस्तान ख़िते में अमन जो ख़्वाहिशमंद आहे पर क़ौमी सलामती ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर तरफ़ां टिला फील्ड फायरिंग रेंज जो दौरो। जंग जी तयारियुनि जो जाइज़ो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात। पहलगाम वाक़िए खां पोइ पाक भारत में छिक आणण ते ॻाल्हियूं। ॿिन्ही अॻवान जो चवणु आहे त पाकिस्तान मुल्क जी सलामती ख़ुद मुख़्तियारी ते का बि सौदेबाज़ी न कंदो। क़ौम मुतहिद ऐं पंहिंजी हथियारबंद फ़ौज सां गॾु बीठल आहे। पाकिस्तान हर क़ीमत ते पंहिंजी ख़ुद मुख़्तियारी, इलाइक़ाई सलामती ऐं अहम क़ौमी मफ़ादनि जे तहफ़ुज़ लाइ समूरा ज़रूरी क़दम खणंदो। कराची पोर्ट ट्रस्ट सिंध जी राजधानी कराची जे 52,000 एकड़नि ते ॿधल सामूंडी पट्टी खे पंहिंजी मिल्कियत करार ॾींदे सालनि खां रहंदड़ माण्हुनि खे घर ख़ाली करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध TV न्यूज़ इन्वेस्टिगेशन सेल कराची पोर्ट ट्रस्ट जो नोटिस हथ करे वरितो। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां समुंड किनारे ते क़ाइमु 18 क़दीमी आबादियुनि खे ड्राहण जो फ़ैसिलो। मनोड़ो, सालियाबाद, न्यू सालियाबाद, यूनिसाबाद, कखाहर, माड़ीपुर ग्रीक्स ॻोठ, मोहम्मदी कॉलोनी, मच्छर कॉलोनी खे बि नोटिस। ऐं बांग्लादेश ख़िलाफ़ T20 सीरीज़ में नायब कप्तान मोहम्मद रिज़वान ऐं बाबर आज़म खे ड्रॉप करण जो फ़ैसिलो। साइम अयूब, फ़खर ज़मान ऐं साहिबज़ादा फरहान ओपनर लाइ मज़बूत उम्मीदवार।